अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां शहीद सुल्तान दोदे सूमरे जी मज़ार जे अॻियां बीठा आहियूं। अचो त तव्हांखे मज़ार जो अंदरियों हिसो ॾेखारियूं। अचो। मुर्शिद घोट जी फरमायो आहे त दोदो चढ़ियो जंग ते वणनि छॾियो बाग। शहीद सिंध सुल्तान दोदे सूमरे खे ख़राज तहसीन पेश कयूं था ऐं असां सिंधियुनि ते इहो फ़र्ज़ु आहे त हिन शहीद खे भेटारियूं। वॾी महिरबानी। हाँ सर। स्टॉप है तो मैं एडिट करूँगा। हाँ हाँ, ये कमी तो बची।